नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सभ खां पहिरीं अवां खे ख़बर ॾियूं नओं देरो मां, जिते रतोदेरो रोड ते डंपर जो गरगारे खे टक्कर लॻण जे नतीजे में 7 वरनि जो नीगर फौत थी वियो। अवां खे ॿुधायूं पिया नओं देरो वेझो रतोदेरो रोड ते पेश आयल हादसे जे हवाले सां डंपर जो गरगारे खे टक्कर लॻण जे नतीजे में 7 वरनि जो नीगर फौत थियो, जंहिंजो इलाज अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था। असां सां लाइन ते मौजूदु आहे नूर मोहम्मद सूमरो। जी नूर मोहम्मद सूमरो। नौंदेरो लगे रतोदेरो नौंदेरो रोड ते राइस किनाल जे पुल वटि तेज़ रफ़्तार डंपर जो गॾगारे खे टक्कर लॻी हो, जंहिं सबबि 7 वरनि जो मासूम नींगर सवेर जूणे जो थॾे ते ई फौत थी वियो, जॾहिं त फौती नींगर जो वालिद अब्दुर्रहमान जूणे जो सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जिन खे नौंदेरो अस्पताल खणाए आया। जॾहिं त पुलिस खे इतला बैदि नौंदेरो पुलिस पहुची डंपर तहवील में वठी छॾियो ऐं डंपर जो ड्राइवर फरार थी वियो। जी महिरबानी अवां जी नूर मोहम्मद सूमरो तफ़सील ॾियण लाइ। नूर मोहम्मद सूमरो तफ़सील ॿुधाए रहियो हो नओं देरो वेझो पेश आयल रोड हादसे जे हवाले सां रतोदेरो रोड ते डंपर जो गरगारे खे टक्कर लॻण जे नतीजे में 7 वरनि जो सवेर अली जुणे जो फौत थी वियो, जंहिंजो इलाज अस्पताल मुंतक़िल कयो वियो। समारोह में पैसा घुरण तां कासाई दानिश पठान वापारी अमीर बख्श शाहानी खे मुबैना तौर कात हणी मरणी करे छॾियो। अवां खे ॿुधायूं पिया समारोह में पैसा घुरण तां कासाई दानिश पठान वापारी अमीर बख्श शाहानी खे मुबैना तौर कात हणी मरणी करे छॾियो। खेसि समारोह अस्पताल मां तिबी इमदाद बाद गणती जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो। अवां खे ॿुधायूं पिया नाज़रीन, समारोह में पैसा घुरण तां कासाई दानिश पठान वापारी अमीर बख्श शाहानी खे मुबैना तौर कात हणी मरणी करे छॾियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था जयपाल माली खां। जी जयपाल माली। जी सामार शहर में गोश्त अड्डे ते कासाई खां रहियल पैसा घुरण तां नौजवान कासाई दानिश पुट हकीम काइम खानी मच्छर जी चौपाई माल जो वापारी अमीर बख्श शाहानी के मथे में ऐं मुंहं में सीधा कात हणी मरणी करे फरार थी वियो, जंहिं ज़ख़्मी खे शहरनि तालुका अस्पताल समारा पहुचायो। ज़ख़्मी अमीर बख्श शाहानी खे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त कुझु ॾींहं कासाई दानिश पठान मूंखां रिड ख़रीद कई, जंहिंजा पैसा घुरण तां मूं ते मच्छर जी मूंखे कास जा वार करे मूंखे ज़ख़्मी करे मरणी करे छॾियो, जंहिंजा मूंखे सीधा धक लॻा आहिनि। जंहिं बैदि डॉक्टरनि जो चवणु आहे त डॉक्टर अमीर बख्श खे हैदराबाद रेफर कयो वियो, जॾहिं त इन जी अहिड़ी इतलाह समारो पुलिस खे ॾिनी, जॾहिं त कासाई खे अञा ताईं गिरफ़्तार न कयो वियो। महिरबानी अवां जी जयपाल माली तफ़सील ॾियण लाइ। रिपड़ी वेझो इंतज़ामिया पारां सरकारी ज़मीननि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पढ़ा ॾिना विया। वाहुनि शाखुनि जे कपरनि ऐं ॿेले खाते जे ज़मीननि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ रेवन्यू अमलदारनि ॿियनि इलाइक़नि में रहवासियुनि खे वार्निंग ॾिनी। ऐलान खां पोइ इलाइक़े में थरथलो मची वियो। रिपड़ी मां नियाज़ मोहम्मद ख्वाजा असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी नियाज़ मोहम्मद ख्वाजा। जी तारावां खे ॿुधाईंदो हलां त रिपड़ी बहारो ऐं भरपासे जे इलाइक़नि में सरकारी ॿेले खाते जूं ज़मीनूं वाहन शाखनि तोड़े ॿियनि जॻहुनि ते जेके कब्ज़ा माफ़िया पारां काफ़ी अरसे खां कब्ज़ा करे उन्हनि जॻहुनि ते अदावतूं कयूं वयूं हुयूं या जेको आहे सो ॿेले खाते ज़मीन में फ़सुल आबाद कया विया हुआ, उन्हनि ते जेको आहे सो आला अदालतुनि जे हुकुमनि खां पोइ इंतज़ामिया पारां जेको आहे सो गाॾियुनि ते चढ़ी लाउड स्पीकरनि ज़रिए अॼु पढ़ा ॾिना विया त 24 कलाकनि जे अंदरि जेको आहे सो इहे कब्ज़ा पाण मुरादो ख़त्म कया वञनि ऐं ॿी सूरत में उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे सख़्तु कानूनी कार्रवाई कई वेंदी ऐं उन्हनि खे सरकारी मशीनुनि ज़रिए जेको आहे सो ड्राथो वेंदो, ख़त्म कयो वेंदो। जी महिरबानी अवां जी नियाज़ मोहम्मद ख्वाजा तफ़सील ॾियण लाइ। सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण लाइ पनवाखिल में सिंधी अदबी संगत जे मर्कज़ी सेक्रेटरी जनरल परेल दायो जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था बरकत झंडी जी रिपोर्ट में। सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण वारो बिल क़ौमी असेंबली जी स्टैंडिंग कमेटी पारां रद्द करण खां पोइ सिंधी अदबी संगत जे मर्कज़ी सॾ ते समूरनि शहरनि जीअं पने आकिल में भी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिन एहतजाजी मुज़ाहिरे में सिंधी अदबी संगत जा मर्कज़ी अॻवान भी शरीक आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त हू क़ौमी असेंबली जे तरफ़ां बिल खे रद्द करण वारे अमल खे कीअं था ॾिसनि। सभिनी ॿियनि ॿोलियुनि खे जेको 7 ॿोलियुनि खे हिन भेरे स्टैंडिंग कमेटी रद्द कयो आहे, उनखे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे, छाकाणि त ॿोलियुनि खे पंहिंजी अहमियत ॾियण सां
ॿोलियुनि खे पंहिंजी जेको आहे सो जेका उन समाज में उन मुल्क में सोसाइटी में बीहे कजे उनजी अहमियत ॾियण सां अञा मुल्क मुस्तहकम थींदो आहे। ऐं इहो गैर जमहूरी इक़दाम आहे जंहिंजी असां निंदा कयूं था पिया। असांजो पुराणो हिकिड़ो मसइलो आहे जेको सिंधी अदबी संगत बार बार मुतालबो कंदी पई अचे त मुल्क में जेके बि क़ौमूं आहिनि जीअं सिंधी आहिनि, पठान आहिनि या बलोच आहिनि या पंजाबी आहिनि, उन्हनि जूं जेके बि ॿोलियूं आहिनि उहे ॿोलियूं जेके आहिनि पाकिस्तानी ॿोलियूं आहिनि। उन्हनि ॿोलियुनि जे माण्हुनि पाकिस्तान जे ठहण जो, पाकिस्तान जे क़याम जो मुतालबो कयो हुयो। नाजाइज़ मुतालबो न आहे, इंतिहाई जाइज़ मुतालबो आहे। छाकाणि जो सिंध जी सरज़मीन पंहिंजी हिकिड़ी अलॻि क़दीम सकाफ़त तहज़ीब रखे थी। असां वटि त असांजो लिबास अलॻि आहे, असां वटि रस्मो लिखत आहे, असांजी ॿोलीअ में हिकिड़ी शाहकार क़िस्म जो अदब आहे। ऐं ही को नाजाइज़ मुतालबो न आहे। जेकॾहिं कुझु धुरियूं इहो सोचनि थियूं त इहा हिकिड़ी लिसानियत परस्त सोच आहे, मां सम्झां थो उहा उन्हनि जी भुल आहे। असां इहा गवर्नमेंट खां, असेंबलियुनि खां घुर कयूं था। सिंधी ॿोली हिकु फितरती ॿोली आहे। ॿोली जो हक़ कंहिंखां बि न खसियो वञे। असां ॿियनि क़ौमुनि जे बि ॿोलियुनि जे हक़ में आहियूं। जी अवां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु हुयो त क़ौमी असेंबली जी स्टैंडिंग कमेटी जे तरफ़ां जेको सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण वारो बिल रद्द कयो वियो आहे उहो बुनियादी तौर ते तंग नज़री आहे। मुज़ाहिरीन जो इहो बि मुतालबो हुयो त जेके सिंध में इलाइक़ाई ॿोलियूं आहिनि, सिंधी समेत ॿियूं ॿोलियूं बि जेके ॻाल्हायूं वञनि पियूं, उन्हनि खे बि क़ौमी ॿोली जो दर्जो मिलणु घुरिजे। कैमरामैन एम अफ़ज़ल सां गॾु बरकत झंडी, टाइम न्यूज़, पनवा। नाज़रीन, बरकत झंडी जी रिपोर्ट मां ॾिठी पनवाखिल मां। उन खां पोइ मूंखे ॿुधाइनि त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोलू कुतनि जो आज़ार नाहे घटि थी सघियो। खिपरो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोलू कुतनि अॼु वधीक 7 ॼणनि खे ॾाढ़े विधो, जॾहिं त गंबट वेझो बि कुतनि 2 ॼणनि खे ॾाढ़े ज़ख़्मी करे विधो ऐं पेरूमल में बि रोलू कुते हिकु नींगर खे ॾाढ़े ज़ख़्मी कयो। जरवार में कुतनि जे ॾाढ़ण वारे वाक़े जो यूसी सेक्रेटरी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। तव्हांखे ॿुधाइनि पिया नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पेश आयल इन्हनि वाक़िअनि जे हवाले सां रोलू कुतनि जो आज़ार घटि नाहे थी सघियो। इन ते ई वधीक ॻाल्हायूं था। खिपरो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर आज़ाद राजड़ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु हूंदो, जॾहिं त गंबट मां हफ़ीज़ मंगी ऐं पेरूमल मां दिलदार ख़ासि क़ैली, जॾहिं त जरवार मां अली गोहर गबोल असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु हूंदा। इन वक़्तु खिपरो मां आज़ाद राजड़ असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी आज़ाद राजड़, मां ॿुधाइजो खिपरो में बि कुते ॾाढ़ण जो वाक़िओ पेश आयो आहे। जी, खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में कुतनि जो जेको आज़ार वधी वियो आहे। इंतिज़ामिया तरफ़ां को बि तहरीक कोन पियो वरितो वञे, जॾहिं त 2 ॾींहं अॻु जेको आहे 5 माण्हुनि खे कुतनि ॾाढ़े विधो। अॼु हिकिड़े ॾींहं में जेको आहे 7 माण्हुनि खे 2 जेके खिपरो शहर सां तालुक़ु रखनि था, जॾहिं त ॿिया जेके आहिनि उन्हनि जो तालुक़ु जेको 5 जो बाराड़ी जे इलाइक़नि सां आहे, उन्हनि खे कुतनि ॾाढ़े विधो, जिन खे तालुक़े इस्पताल खिपरो में अॼु जेको आहे सो आंदो वियो हुयो, जिन जी जेका असां वैक्सीन करण खां पोइ उन्हनि खे फ़ारिग़ कयो वियो आहे। जॾहिं त सिंध हुकूमत पारां जेको आहे सो इहो ऐलान कया विया हुआ त अदालती हुकुम खां पोइ कुता मार मुहिम शुरू कई वई आहे, पर खिपरो तालुक़े में उहो उन मुहिम जो को बि आगाज़ नाहे कयो वियो। जॾहिं त 2 ॾींहं अॻु जिन 5 माण्हुनि खे कुते ॾाढ़े विधो, जिन खे वैक्सीन कराई हुई, उन्हनि जे ख़िलाफ़ अदालती हुकुम तहत यूसी सेक्रेटरी केस दाख़िल कराइणा हुआ, पर हितां जी इंतिज़ामिया ऐं पुलिस इंतिज़ामिया पारां उन्हनि जे ख़िलाफ़ को बि एक्शन नाहे कयो वियो। जॾहिं त तालुक़े इस्पताल खिपरो वारनि जो चवणु आहे त असां वटि एतिरे जेका वैक्सीन बि न आहे, पर जेका वैक्सीन आहे उहा त असां ॾेई रहिया आहियूं, ऐं जंहिं करे कुता मार मुहिम शुरू कई वञे त जीअं जेको माण्हुनि जो कुता खाइनि था उहे जेके इस्पताल वचनि जा उन्हनि जो ॻाइटो घटिजी सघे, पर हिते को बि जेको आहे तहरीक नाहे वरितो वियो। कुतनि जूं जेके लोधूं आहिनि उहे न सिर्फ़ु जेके आम माण्हुनि खे खाइनि थियूं, पर स्कूल वेंदड़ ॿारड़ा जेके आहिनि उहे इंतिहाई परेशान आहिनि। जॾहिं बि कुता रोडनि ते उहे अचनि था त कुतनि जा वलर जेके ॾिसी ॿारड़ा थियनि था। अॼु 2 मासूम ॿारड़ा जेके हुआ उहे खिपरो शहर जा हुया, इनखे कुतनि जेको आहे सो ॾाढ़े विधो, जिन खे तालुक़े इस्पताल खिपरो जेको आहे सो मुंतक़िल कयो वियो। उनजी बि इंतिहाई गणती जोगी हालत आहे। उन्हनि खे जेको आहे सो कुतनि ॾाढ़े शदीद ज़ख़्मी करे विधो आहे। जी ठीकु आहे आज़ाद राजड़, अवां असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। आज़ाद राजड़, खिपरो मां ॿुधाए रहियो हो जिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोलू कुतनि अॼु वधीक 7 ॼणनि खे ॾाढ़े विधो आहे। ॿिए पासे गंबट में बि अॼु रोलू कुतनि
ॿिनि ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। गंबट मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर हफ़ीज़ मंकी भी इन वक़्तु असां सां टेलीफोन ते मौजूदु आहे। जी हफ़ीज़ मंकी। जी गंबट ऐं आसपास जे इलाइक़नि में रोलू कुतनि जो जेको आज़ार आहे उहो घटिजी न आहे सघियो। रोज़ानो जे बुनियाद ते रोलू कुता जेके आहिनि उहे मासूम ॿार हुजनि, स्कूली शागिर्द हुजनि, नौजवान हुजनि, पका तोड़े पोड़ा या औरतूं हुजनि, उन्हनि खे ॾाढे ज़ख़्मी कनि था। अॼु ताज़ो ई राणीपुर वासी हुयो 20 साला नौजवान ज़ीशान अहमद राजपर ऐं गंबट भरिसां ॻोठ ठटी वासी आहे 10 साला नींगर शकील अहमद नाले जो, जिन खे ॾाढे ज़ख़्मी कयो आहे, जिन खे वास जेके आहिनि उहे ज़ख़्मी हालत में खणी गंबट गिम्स अस्पताल जे ट्रामा सेंटर पहुता, जिते कुते ॾाढनि खे फसे ॾियण बैदि एंटी रेबीज़ वैक्सीन ॾेई घर मोकिलियो वियो आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधायां त गंबट जा जेके आसपास जा इलाइक़ा आहिनि, गंबट थी वियो, राणीपुर, सोगोदेरो, अगड़ा, राज़ी देरो, बहारो, खोड़ा, ड्रिबमेर थिया समेत जेके ॿिया नंढा वॾा शहर आहिनि, उतां रोज़ानो जे बुनियाद ते जेके रोलू या चिता कुता आहिनि उहे मासूम ॿार हुजनि, औरतूं मर्द, उन्हनि खे ॾाढे ज़ख़्मी कनि था ऐं रोज़ानो जे बुनियाद ते उहे जेके आहिनि गंबट गिम्स अस्पताल पहुचनि था, जिते उन्हनि खे वैक्सीन कई वञे पई। जॾहिं त सिंध हुकूमत पिणु इहो ऐलान कयो आहे ऐं उन्हनि जे लाइ मख़सूस बजेटूं पिणु रखियूं आहिनि त जेके रोलू या चिता कुता आहिनि उन्हनि जी नसबंदी कई वञे या जेके कुता आहिनि उन्हनि खे मारियो वञे। पर हिन वक़्तु ताईं जेका म्यूनिसिपल इंतिज़ामिया आहे या टाउन जेके इंतिज़ामिया आहिनि उन्हनि के बि जेके आहिनि उहे तहरीक न आहिनि वरिता। कुता मार मुहिम जेका आहे उहा हिन वक़्तु ताईं शुरू न आहे थी सघी। रोज़ानो जे बुनियाद ते जेके कुता आहिनि उहे स्कूली शागिर्दनि समेत ॿियनि माण्हुनि खे जेको आहे ॾाढे ज़ख़्मी कनि था। जॾहिं त जेके कुतनि ॾाढ़नि जेके कुता ॾाढ़नि था नींगरनि खे, उन्हनि जे वासनि पिणु इहो मुतालबो कयो आहे त जेके रोलू कुता आहिनि शहरनि तोड़े ॿारनि में उहे कुतनि जूं जेके लोधूं मौजूदु आहिनि उन्हनि ख़िलाफ़ जेका आहे कुता मार मुहिम शुरू कई वञे त जीअं मासूम ॿार जेके आहिनि या स्कूल ईंदड़ वींदड़ जेके शागिर्द आहिनि उन्हनि जूं जेके ज़िंदगियूं जेके आहिनि उहे महफ़ूज़ थी सघनि। जी ठीकु आहे हफ़ीज़ मंगी, अवां असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। पेरूमल मां दिलदार ख़ासि खली बि असां सां लाइन ते मौजूदु आहे, जिते बि कुते ॾाढ़नि जो वाक़ियो पेश आयो आहे। जी दिलदार ख़ासि खली, अवां वटि वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी अॼु शाम महिल ॻोठ ख़ैर मोहम्मद चांडियो जो रवासी नंढड़ो साजिद अली वलद इल्मदीन चांडियो जेको शहर पेरूमल में पहुतो त कुझु रोलू कुता जेके हुन ते चढ़ी विया, जंहिंमें हुनखे टके विधुनि, सख़्तु ज़ख़्मी करे विधुनि। जॾहिं त उनजे वालिदीन छोकिरे जे ज़ख़्मी थियण खां पोइ पेरूमल थाणे ते पहुता ऐं टाउन ऑफिसर पेरूमल ते केस दाख़िल करण जे लाइ पेरूमल थाणे जे अमले पारां उन्हनि खे जेको सो लेटर ॾेई पेरूमल बेस कैल ते मोकिलियो वियो, जिथे वैक्सीन न मिलण जे करे सिविल अस्पताल साखड़ जेको उनखे लियो वियो आहे। जॾहिं त रोलू कुतनि जो वधी वञण ऐं सियारे जी मौसम अचण खां पोइ तक़रीबन कुता जेको सो छिता थी पिया आहिनि ऐं उन खां पोइ जेके रोलू कुता आहिनि तक़रीबन नंढनि खां वठी वॾनि ॿारनि खे रोज़ानी जे बुनियाद ते चके रहिया आहिनि। अहिड़ो क़िस्म जो हिकिड़ो वाक़ियो लोहार ॾे थियो जेको बम्बरियो राति जो, जंहिंखे बि कुतनि चकियो 1-2 महीना अॻु में उहो बि मरी वियो वैक्सीन न मिलण जे करे। जॾहिं त हाई कोर्ट पारां लेटर जारी करण जे बावजूदि अञा ताईं टाउन कॉमेडी पेरूमल ऐं टाउन कॉमेडी जेको साइड में आहे वेझो शहर आहे कंडियारी, उते कंहिं बि क़िस्म जी कुता मार मुहिम जेका सो न शुरू कई वई आहे, जंहिंजे करे तक़रीबन रोज़ानी शहर सिटी जेके आहिनि उन्हनि में ऐं ॻोठनि में अहिड़े क़िस्म जा केतिरे ई वाक़िया जेके सो थी रहिया आहिनि, जेके कुझु रिपोर्ट थियनि पिया ऐं कुझु जेके अहिड़ा वाक़िया आहिनि जेके ॻोठाणा पाण मुरादो पंहिंजी मदद पाण तहत प्राइवेट तरीक़े सां वैक्सीन कराए रहिया आहिनि। जॾहिं त सरकार तरफ़ां या टाउन कॉमेडी जे तरफ़ां या टाउन अमले जे तरफ़ां अञा ताईं का बि कुता मार मुहिम न थियण जे करे रोज़ानी केतिरी वाक़िया थियनि पिया ऐं माण्हू सख़्तु परेशान आहिनि। जी ठीकु आहे दिलदार ख़ासि खली, अवां असां लाइन ते मौजूदु रहिजो। जरवार मां अली गोहर गबोल बि असां सां लाइन ते मौजूदु आहे, जिते कुते ॾाढ़नि वारे वाक़िए जो केस यूसी सेक्रेटरी ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। जी अली गोहर गबोल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जरवार शहर ऐं भरपासे इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार जेको आहे घटिजण बजाए हिन वक़्तु वधी रहियो आहे। रोलू कुतनि जे आज़ार जे वधण सबबि अॼु जरवार में जेको रोलू कुतो आहिनि 4 ॼणनि जे काशिम बोज़ार, आज़म मलिक ऐं मांझी गबोल, अब्दुलरज़ाक गबोल खे ॾाढ़े विधो आहे। होॾां अहिड़ी वाक़े जी जेका ख़बर आहे जरवार पुलिस खे पवण ते जरवार पुलिस जेका आहे हरकत में अची वई ऐं जरवार थाणे ते सरकार पारां फरियादी एएसआई शेर खान बोज़ार जी फरियाद ते यूसी जरवार जे सेक्रेटरी हज़ूर बख्श गबोल मथां हिकु केस दाख़िल कयो वियो आहे। ॿुधाईंदा हलूं त
गुज़रियल 2 हफ़्तनि दौरान रोलू कुतनि जो जेको आज़ार आहे घटिजण बजाए जेको वधी रहियो आहे। माण्हुनि जे ॾाढ़नि जो जेको सिलसिलो आहे उहो तेज़ थी वियो आहे। जरवार यूसी सेक्रेटरी जेको आहे हज़ूर भाई गबोल मथां खानपुर थाणे ते हिकु केस ऐं जरवार थाणे ते 3 केस दाख़िल कया विया आहिनि 1 हफ़्ते अंदरि। होॾां तालके मीरपुर माथिरे जो यूसी सेक्रेटरी पारां अहिड़े FIR में ऐं पुलिस जे घरनि ते लड़ाई ख़िलाफ़ जेका मुहिम आहे कमु छॾ हड़ताल जी मुहिम जेका आहे उहा बि हलंदड़ आहे। 2 ॾींहंनि खां वठी यूसी सेक्रेटरी आहे हिनखे तालके। ठीक है, अली गोहर गबोल अवांजी वरी मेहरबानी। दिलदार ख़ास के लिए अवांजी भी वरी मेहरबानी। हफ़ीज़ मंगी गंबट मां तफ़सील बुधाया अवांजी भी वरी मेहरबानी। आज़ाद राजड़ खेपरो मां तफ़सील बुधाए रहियो हो अवां सभिनी जी वरी मेहरबानी। नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोलू कुतनि जो आज़ार घटि नाहे थी सघियो। सिंधड़ी वेझो पुलिस अदालती हुकुम ते बास ज़मींदार जे निजी जेल ते छापो हणी औरत समेत 6 ॿारनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। नाज़रीन, सिंधड़ी मां जिते पुलिस अदालती हुकुम ते बास ज़मींदार जे निजी जेल ते छापो हणी औरत समेत 6 ॿारनि खे बाज़ियाब कराए वरितो। पुलिस चवणु आहे त बाज़ियाब करायलनि में औरत समेत 3 ॿारनि खे बाज़ियाब करायो वियो आहे ऐं खेनि सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। सिंधड़ी मां असद शहर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी असद शहर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सेशन कोर्ट मीरपुर ख़ास जे हुकुम ते फुलारियूं पुलिस कंचारी भरिसां ज़मींदार दादन शहर जी ज़मीन ते छापो हणी हिकु औरत समेत 6 ॿारनि खे बाज़ियाब कराए वरितो। फिरियादी बीजू बिल सेशन कोर्ट मीरपुर ख़ास खे दरख़्वास्त ॾिनी, जंहिं बाद अदालत सगोरी फुलारियूं पुलिस खे हुकुम ॾिनो, जंहिं कंचारी भरिसां जेको ज़मींदार वटि संदसि ज़ाल समू 2 ॿार जिनमी चांदी पांचो भारमल केवल जमुना सुरेश भील खे बाज़ियाब कराए फुलारियूं थाणे ते आंदो ऐं बाज़ियाब थियलनि खे सुभाणे जेको आहे सो अदालत में पेश कयो वेंदो। अहिड़ो जेका असां दरख़्वास्त वीजू बिल ॾिनी त ज़मींदार असांखां जेको आहे सो जबरी पहिरियों वठी रहियो आहे ऐं ॿोॾ बाद असांजो हिसाब किताब न करे रहियो आहे, जंहिं करे जेके समूरा जेके ख़ानदान जा कुटुंब आहिनि उहे हिन वक़्तु फुलारियूं थाणे ते मौजूदु आहिनि। जी ताहिरा, महिरबानी अवांजी असद शहर तफ़सील ॾियण लाइ। घोटकी में पुलिस मुख़्तलिफ़ इलाक़नि में कार्रवाइयूं करे 12 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे हथियार ऐं 10 मोटरसाइकिलूं हथ करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि जवाबदारनि वटां बिना लाइसेंस वारा हथियार, चोरी ऐं फुर थियल मोटरसाइकिलूं हथ आयूं आहिनि। घोटकी मां माजिद संघड़ असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी माजिद संघड़, वधीक तफ़सील आहिनि? जी ताहिरा, घोटकी ज़िले में पुलिस मुख़्तलिफ़ शहरनि में घोटकी, खंबड़ा, कचोमिडी में ऑपरेशन करे 12 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उनखे लॉकअप करे छॾियो आहे। इन वाल सां घोटकी पुलिस जे तर्जुमान इफ्तिखार आरई ॿुधाए जो चवणु आहे त घोटकी पुलिस घोटकी ज़िले में अमन अमान जी सूरत हाल खे बहितर बणाइण जे लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कॉबिंग ऑपरेशन कयो आहे। ऑपरेशन दौरान 12 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बाद उनखे लॉकअप कयो वियो आहे, जिन खां वधीक पुछा बि कई पई वञे। इन हवाले सां पुलिस तर्जुमान जो वधीक चवणु हो त गिरफ़्तार शकी जवाबदारनि वटां 10 मोटरसाइकिलूं बग़ैर लाइसेंस जा हथियार व्यक्त कया विया आहिनि ऐं उन्हनि चवणु आहे त घोटकी ज़िले में पुलिस जूं कार्रवाई वधीक तेज़ कयूं वियूं आहिनि, छो जो अमन अमान जी सूरत हाल ख़राब थियण खां पोइ घोटकी पुलिस एक्शन में अची करे ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू करे ॾिनी आहे। जी महिरबानी अवांजी माजिद संघड़ तफ़सील ॾियण लाइ। घोटकी मां माजिद संघड़ तफ़सील ॿुधाए रहियो हो। पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाइयूं करे 12 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे 10 मोटरसाइकिलूं बि हथ करण जी दावा कई आहे। नाज़रीन, मलीर जे इलाइक़े पिपरी में एकता कचहरी मुनक़िद कई वई, जंहिंमें फ़नकारनि सुरनि जी वर्खा करे शहरनि खे झुमाए छॾियो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे नाज़ शहर। 6 डिसंबर ते सकाफ़ती प्रोग्राम जेको आहे उहो मल्हाइण जो ऐलान कया विया आहिनि। उन हवाले सां अॼु पिपरी जे इलाइक़े में जेको आहे मच कचहरी थी रही आहे, उते जेके मौजूदु आहिनि माण्हू, असीं उन्हनि खां मालूम कंदासीं त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे, उहे इन मच कचहरी खे ऐं सकाफ़ती प्रोग्रामनि खे कीअं था ॾिसनि।
ऐं पहिरियों दफ़ो इन कराची जे इन मच कचहरी में शरीक थियो आहियां। पर अॼु जेका मच कचहरी मां शरीक थियो आहियां उनखे जेको मां तासरात ॾिठा आहिनि त असांखे पंहिंजो ॻोठु यादि अची वियो आहे। अॼु खां जॾहिं असां 32 साल पहिरियों कराचीअ में शिफ्ट थी आयासीं त इहे कचहरियूं ॻोठनि में मुनक़द थियलूं थींदियूं हुयूं। राति जो नज़ीर बि हूंदा हुया, बैत बि हूंदा हुआ, गुज़ारतूं बि हूंदियूं हुयूं। इहे मच कचहरियूं ते ॻोठनि में हूंदियूं। पर कराची जहिड़े शहर में अॼु असांखे मच कचहरी ॾिसी करे असांखे पंहिंजा ॻोठ यादि अची विया आहिनि। सिंध आहे त पाकिस्तान आहे ऐं सिंध जी सकाफ़त सदियुनि खां हलंदी अचे पई ऐं उनखे उजागर करण में अली काज़ी साहब जो वॾो किरदारु आहे। ऐं उन किरदार खे हमेशह जे लाइ सॼी सिंध यादि करे पई ऐं हिकिड़ो बहितरीनु हुननि एफर्ट्स वरितो अली काज़ी साहब जो सॼी सिंध अॼु यकीन कयो त बहकी उथी आहे ऐं सिंध जी सकाफ़त हर साल जीअं हिन साल बि जेको आहे सो माना हिते शनायते जोश वारे अंदाज़ में मल्हाई वेंदी ऐं मल्हाईंदासीं। सिंध असांजो मान, सिंधी टोपी अजरक असांजी पहचान ऐं सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे। सिंध खे उजागर करण में वॾो किरदारु अली काज़ी जो। हींअर बि असां इहे मच कचहरियूं इहे सिंधी समाज जहिड़ा माण्हू गॾु करे ऐं सिंधी माण्हुनि खे गॾु करे असां पंहिंजी सकाफ़त मल्हाईंदो। असांजे लाइ अॼु ईद जो ॾींहुं आहे, असां वॾी ख़ुशी पिया कयूं। ही सिंधी माण्हुनि खे गॾु करे ऐं सकाफ़त खे उजागर करण जी कोशिशि कई आहे। पहिरियां त माण्हू ॿारनि में ॻोठनि में ऐं ईअं कंदो हुयो, पर हिन वक़्तु हाणे आहिस्ता आहिस्ता शऊर जीअं पोइ तीअं वधंदो वञे थो। माण्हुनि खे अहिड़ा दोस्त ज़िंदह रहंदा, सकाफ़त खे ज़िंदह कंदा रहंदा त इंशाअल्लाह असांजी सिंध जी सकाफ़त सिंध धरती हज़ारनि सालनि ताईं ज़िंदह रहंदी। ही सिंध जी हिकिड़ी ईअं सम्झो सकाफ़त जो हिसो आहे मच कचहरी। सकाफ़ती ॾियारो बि अची रहियो आहे त हिन अहिड़ियूं मच कचहरियूं उमेदियूं आहिनि त इंशाअल्लाह सदाईं थींदियूं रहनि। सिंधी सकाफ़त ॾियारो 6 डिसंबर में जेको अचे थो उन लाइ असां हिते गॾु थिया आहियूं। ॾाढो ख़ुशी जो माहौल आहे ऐं इंशाअल्लाह असां पूरी सिंध वासी जेका आहियूं 6 डिसंबर ते सिंधी सकाफ़त खे जोशो ख़रोश सां मल्हाईंदासीं। ऐं सिंध असांजी सूंह आहे, 5000 साल पुराणी हिन जी तारीख़ आहे। ऐं उन्हनि जो इहो पिणु चवणु आहे त 6 डिसंबर ते जेको ऐलानियल एकता जो ॾींहुं आहे असीं उनखे ईद जे ॾींहुं वांगुरु करे मल्हाईंदासीं। असांखे ईद जे ॾींहुं वांगुरु ई उन इंतज़ारु हूंदो आहे ऐं उनजो इंतज़ारु असां उन ईद वांगुरु ई कंदा आहियूं। कैमरामैन नबील मिर्जत सां नासिर, टाइम न्यूज़ मलीर, कराची। नाज़रीन, मलीर मां नासिर जी रिपोर्ट अवां ॾिठी। सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।